आउं बशीर अहमद सीर ऐं मुंहिंजा ॿ फर्ज़ंद तुफ़ैल अली वलद बशीर अहमद सीर, बादल अली वलद बशीर अहमद सीर। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां 1971 खां वठी जिन्स जो कारोबार कंदड़ आहियूं ऐं अॼु ॾींहं ताईं कंदा रहूं था। मोरे में अलाह ऐं अलाह जे हबीब जी अहिड़ी महिरबानी आहे जो असांजी कारोबारी साख बहितर खां बहितर आहे, जंहिंजी गवाही मोरे शहर जा वापारी, ज़मींदार ऐं सिविल सोसाइटीअ जा माण्हू ॾियण लाइ तयारु आहिनि ऐं ॾींदा। जनाब अली, अॼु मुंहिंजी गुज़ारिश आहे त अॼु 12:30 बजे धारे मुंहिंजो भाउ नाले अब्दुल कदीर वलद मोहम्मद अली सीर पंहिंजे कारोबार जिन्स ते वेठो हो त मोरो थाणे जो SHO अली अकबर खोखर पंहिंजे पुलिस अटालन ऐं मोबाइलुनि सां गॾिजी मुंहिंजे भाउ खे खंभे खणी वियो ऐं चवंदो वियो त साईं शबीर शाह जी ग़ुलामी तस्लीम कयो, शबीर शाह जा कारोबार व्याज जो कयो। अवां शबीर शाह खे सुञाणो, शबीर शाह पुराणो व्याजी आहे ऐं हुनजो 24 कलाक व्याजनि सां कारोबार आहे। हिते नेब जा तमामु घणा केस आहिनि। ही कराचीअ में 5 खां 8 बंगला रखंदड़ जी ताक़त आहे। हिन वटि मुंहिंजी हिकिड़ी वीगो गाॾी बीठल आहे, उन खां अलावा 2 मुंहिंजूं हुंडा गाॾियूं बीठियूं, हुंडा सिविक बीठियूं, हिकिड़ी फॉर्चूनर बीठी आहे जेका अॼु ताईं मुंहिंजे नाले आहे, मुंहिंजी ॾिनल शइ आहे। हाणे मुंहिंजे भाउ खे इन लाइ बंदि करायो अथसि त असां सां तूं व्याज जो कारोबार अॻु में तुंहिंजो भाउ कंदो, हाणे तूं कर, जेको असां करण लाइ कतई तयारु कोन्हे। मुंहिंजो वसवारनि अमलदारनि खे SP नौशरो फिरोज़, सिविल सीशन जज नौशरो फिरोज़, चीफ मिनिस्टर सिंध सैयद अब्दुल्ला मुराद अली शाह ऐं लंजार ज़ियाल असल लंजार साहब जेको असांजो हिते हिन इलाइक़े जो MP आहे, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जनाब अली, असां पुराणा पीपुल्स पार्टी जा वर्कर ऐं ज़ियाल आहियूं। जीअं त मुंहिंजो भाउ शुगर जो बि मरीज़ आहे, ब्लड प्रेशर जो बि मरीज़ आहे, हार्ट जो मरीज़ आहे। हुनखे मोरे थाणे ते रखण जे बजाए अलाह हिननि किथे लिकाए रखियो आहे। मुंहिंजी वसवार अमलदार ऐं MP जनाब ज़ियाल लंजार ऐं चीफ मिनिस्टर सिंध ऐं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खे अपील आहे त ख़ुदा मूंखे पंहिंजो भाउ मूंखे वापसि कराए वञे। जेकॾहिं न ऐं मुंहिंजे भाउ खे को बि माली या जानी नुक़सानु थियो त उन जो ज़िम्मेवार शबीर अली शाह व्याजी ऐं SHO मोरो अकबर खोखर आहे। ऐं मां दावा सां चवां थो त सिंधपुरीअ जो जेको बि अमीन शबीर शाह मुंहिंजे व्याज जो फ़ैसिलो कंदो, मां उहो फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां। मूं हुनखे व्याज बि मोटाए ॾिनो आहे, मुहर बि मोटाए ॾिनो आहे। इहा किथां जी ॾाढ मुंशी आहे जो अहिड़ी गवर्नमेंट में जंहिंजा असां सियासी वर्कर बि आहियूं, खिली कुॾी वोट ॾिना आहिनि, पोलिंगूं खटाए ॾिनियूं आहिनि, त बि शबीर शाह असांजी जिंद नथो छॾे। असांखे हरू भरू कारोबारी माण्हुनि खे तंग करे असांजो कारोबार फिटाए थो। ख़ुदा इनखे लगाम ॾिनो वञे ऐं मोरे जे माण्हुनि खे नौजवान नसुल खे इन जे व्याज खां बचाए। असां लाइ वॾो ज़ुल्म आहे। असां साईं शबीर शाह ॾाढाईंदो करे पियो। असांजो चाचो हार्ट जो पेशेंट आहे, शुगर पेशेंट आहे, ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे। उनखे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार SHO मोरो हूंदो, SP नौशारो फिरोज़ हूंदो। असां वसवारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे असांजी मदद कई वञे। असांखे ॾाढो तंग थो करे, असांजो जीअं जंजाल करे छॾियो अथव।